अस्सलाम वालेकुम प्यारा बारो नूर समूह तो नूर समूह यूट्यूब चैनल। प्यारा बारो अज असी क्लास 9 जो यूनिट 2 शुरू कयो पिया शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हु इज़ लविंगली कॉल्ड लाल लतीफ़ बाय हिज डिवोटीज़। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जंहिंखे संदसि पोइ लॻे या अक़ीदतमंद लाल लतीफ़ करे कोठींदा हुआ। हू जेको इज़ आहे लविंगली प्यार मां कॉल्ड सॾियो वञे थो बाय तरफ़ां हिज संदस डिवोटीज़ अक़ीदतमंद मुरीद पोइ लॻ। was a noted Sindhi Sufi scholar, mystic, saint and poet। एक सिंधी सूफ़ी मुफ़क्कर दरवेश ऐं शाइर हो। वाज़ हो आहे कि नोटेड ॼातल सुञातल मशहूर स्कॉलर मुफ़क्कर मिस्टिक सूफ़ी सेंट दरवेश and a poet शायर। He is considered as the greatest Muslim poet of the Sindhi language। हू हिकु वॾो मुसलमान सिंधी शाइर सम्झियो वञे थो या हुनखे ॼातो वञे थो। He who is I considered सम्झियो वञे थो as जीअं द ख़ासि लफ़्ज़ लाइ ग्रेटेस्ट अज़ीमतर मुसलमान पोइट शाइर ऑफ जुजाजी द ख़ासि लफ़्ज़ लाइ लैंग्वेज ॿोली। Information about the life of Bhitai has mostly been collected from the oral traditions। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ज़िंदगी जे बारे में मिलियल मालूमात तक़रीबन ज़बानी रिवायतुनि ते मुश्तमिल आहे। इंफॉर्मेशन मालूमात अबाउट बाबति बारे में लाइफ ज़िंदगी ऑफ जोजाजी हैज़ खे आए वटि आहे मोस्टली तक़रीबन लॻभॻि बीन हुअण थियण कलेक्टेड गॾु कयल जमा कयल फ्राम खामा सां ओवरऑल ज़बानी ट्रेडिशन्स रिवायतूं। अ रीनाउंड सिंधी स्कॉलर एजुकेशनिस्ट एंड राइटर ऑफ प्लेज ड्रामास एंड स्टोरीज मिर्ज़ा कलेज बेग इज सेड टू हैव कलेक्टेड डिटेल अबाउट द अर्ली लाइफ ऑफ शाह लतीफ़ फ्राम सम ऑफ द ओल्ड पीपल लिविंग एट दैट टाइम। हिकु मशहूर मुमताज़ पाकिस्तानी मुफ़क्कर तैलीमदान लेखक ड्रामा नवीस ऐं कहाणीकार मिर्ज़ा कलेज बेग जे बारे में चयो वञे थो त हुन शाह लतीफ़ भिटाई या शाह भिटाई जी शुरूआती ज़िंदगी आहे कुझु पोड़नि माण्हुनि खां हासिलु कई हुई जेके उन वक़्त जा हुआ। इज़ाए सैर चयो टूड़ा तरफ़ हैव खे आए वटि आहे कलेक्टेड गॾु कई जमा कई डिटेल तफ़सील अबाउट बाबति बारे में द ख़ासि लाइ अर्ली शुरूआती लाइफ ज़िंदगी ऑफ जोजाजी फ्राम खामा सां सम कुझु ऑफ जोजाजी द ख़ासि लाइ ओल्ड वॾा या पोड़ा पीपल माण्हू लिविंग रहंदा हुआ एट तंहिं वटि दैट उन टाइम वक़्तु। दीज पीपल हैड हर्ड दीज फैक्ट्स फ्राम दियर फादर्स एंड ग्रैंड फादर्स सम ऑफ whom had seen शाह लतीफ़ in person and had even spoken to him। उहे पोड़ा माण्हू जिन खां मालूमात हासिलु कई हुई सा खेनि संदनि प्योरनि ऐं अॿनि ॾाॾनि खां मिली हुई। कुझु मां कुझु शाह लतीफ़ सां ज़ाती तौरु मिलिया हुआ ऐं कुझु हेसि ताईं जो उन्हनि सां ॻाल्हायो पिणु हो यानी शाह लतीफ़ सां ॻाल्हायो पिणु हो ज़ाती तौर ते। दीज़ उहे पीपल माण्हू हैड खे वठो हैड ॿुधो दीज़ उहे फैक्ट्स हक़ीक़तूं फ्राम खां सां दियर संदन फादर्स प्योर पे एंड आई फादर्स ॾाॾा सम कुझु ऑफ जोजाजी हुम जेके हैड खे वठो सीन ॾिठो हो शाह लतीफ़ इज़ इन में पर्सन शख़्सी तौरु जिंद एंड आई हैड खे वठो इवन एस ताईं स्पोकन ॻाल्हायो हो टू हुन सां। एज ए सूफ़ी पोइट Latif's Urs is held at his Shiryan every year, 14th Safar, the second month of Muslim calendar। सूफ़ी शायर लतीफ़ जो उर्स संदसि मज़ार ते 14 सफ़र ते मल्हायो वञे थो मुस्लिम कैलेंडर जे ॿिए महीने में। एस जीअं पोइट शायर इज़ाए हेल्ड खयो वरितो वञे थो एट तंहिं वटि हिज संदसि शिरयान मज़ार एवरी ईयर हर साल 14th 14 सेकंड ॿियो मंथ महीनो ऑफ जुजाजी द ख़ासि लाइ कैलेंडर सालनामो।
Thousands of people gather and listen to the saints songs sung on the tamburo. हज़ार माण्हू गॾु थियनि था हिन दरवेश शाइर जी शाइरी ॿुधण लाइ तंबूरे ते. Thousands हज़ारे आवजोजा जी पीपल माण्हू गैदर गॾु थियण ऐं ॾहीं लिसन ॿुधण टूड़ा तरफ़ दख़ल लाइ सेंस दरवेश जी या दरवेश जा सॉन्ग्स कलाम सुंग ॻाया वञनि था. आन ते मथे दरख़ास्त लाइ तंबूरो संदसि साज़ जो नालो. Many learned men read papers that they tell about Latif's life and his poetry. केतिरा ई आलम मथुस मकालो तहक़ीक़ पढ़नि था संदसि ज़िंदगीअ ऐं शाइरी बाबति. Many केतिरा ई learned men आलम रीड पढ़णु पेपर्स मकाला दैट त जेको टेल ॿुधाइण अबाउट बाबति बारे में लतीफ़ जी लाइफ ज़िंदगी ऐं ॾहीं हिज संदसि पोइट्री शाइरी. Some of the key aspects shared by different scholars about लाल लतीफ़ are given below. कुछ अहम पहलू लाल लतीफ़ जे बारे में मुफ़क्करनि जेके वंडिया हुआ से हेठि ॾिजनि था. सम कुझु आवजोजा जी दरख़्वास्त लाइ की अहम हिते की जी माना की एस्पेक्ट्स अहम रुख अहम पहलू शेयर्ड वंडिया बाय तरफ़ां डिफरेंट मुख़्तलिफ़ स्कॉलर्स मुफ़क्कर अबाउट बाबति बारे में आर आहिनि गिवन ॾिनल बिलो हेठि.